अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। फिदिये जे मुतालिक सवाल सुनो जी। सवाल अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। मोल सब उम्मीद है कि खैर सुंदा अल्लाह पाक के पंजे फरमान में रखे। आमीन दुनिया आखिरत के अंदर इज्जत है आफियत अता फरमाए। आमीन। शुक्रिया। मोल सब फिदी जे मुतालिक मुझे सवाल है त के माण्हू फिदियो ॾींदा आहिनि त बरोबर हिकिड़ो खाइंदल पीअंदल घरानो हुए थो, बरोबर माण्हू हुए थो, अल्लाह जी भलाई वारो हुए थो, पर जेकर नेक नमाज़ी आहे त हुनखे चवंदा आहिनि कि तूं असां वटि रोज़ा रखजांइ ऐं ई जेको सो असां फिदी में शामिल करियूं था। त हिकिड़ो फिदी लाइ करे फिदी लाइ करे मुस्तहिक हुअणु ज़रूरी आहे मिसकिन जी, या कंहिंखे पण पाण रोज़ो रखा सघूं था। ऐं ॿियो ईअं पण थिए थो त के माण्हू मस्जिद जो इमाम या मियाँ जी या मौलवी आहे त उनखे रोज़ा रखाईंदा आहिनि ऐं उहो इनखे फिदी में शामिल कंदा आहिनि। त हिकिड़ो इमाम साहिब आहे या को बराबरि अल्लाह जी भलाई वारो माण्हू आहे, ई पण पाण उनखे फिदियो ॾेई सघूं था या फिदी जो मुस्तहिक सिर्फ़ु माशा अल्लाह। फिदियो जेको शख़्स क़ाइमी बीमार आहे, रोज़ो न रखे, फिदियो ॾे, अथवा ज़ईफ़ मर्द चाहे औरत रोज़ो न रखी सघे पंहिंजी ज़ौफ़ या पोड़पण जी वजह सां, उहो फिदियो ॾिए। फिदियो रोज़ाना हिकिड़े मिसकीन जी ख़ुराक आहे। हाणे अमुक जॻह ते कुरू कयूं था, हिन सुवाल में इहा आहे त ॿिए खे पकिड़े अची रोज़ो रखायूं था, इहो सही तरीक़ो न आहे। इताम मिसकीन, हिकिड़े मिसकीन जी ख़ुराक जाई ॾियो, एतिरो सदको करे छॾियो, अने कंहिंखे ॾियो आहे मिसकीन खे। हाणे जेकॾहिं ॿिए खे पकिड़े अची रोज़ो रखाईंदासीं जो असांजा रोज़ा तूं रख, त उन पिंड जा रोज़ा केरु रखंदो? ऐं वरी जेकॾहिं कंहिं गैर मुस्तहिक खे, कंहिं इमाम खे या XYZ ॿिए माण्हू खे पकिड़े चवंदा तूं रोज़ा रख, या असीं तोखे जेको रोज़ा रखायूं था से फिदीअ में रखायूं था, इहो तरीक़ो मुनासिब न आहे। शरीयत जेको नियम बनाए इताम मिसकीन जी ख़ुराक ई ॾेई छॾियो, अने ॾियो आहे उनखे जंहिंखे शरीयत मिसकीन चयां। ज़कात जो मुस्तहिक आहे पहले नंबर ते फ़क़ीर, अने हिते ॿिए नंबर ते मिसकीन जो ज़िक्र आयो। इताम मिसकीन, त मिसकीन जेको रहियो इनखे आई ख़ुराक ॾेई छॾियो, ईज फिदियो काफ़ी आहे। बाक़ी ई दुनिया जा तकल्लुफ़ात आहिनि, जे कंहिंखे पकिड़े बंदी बनाए ने हरू भरू मुंहिंजा रोज़ा रख। इंसान उनजी हिकिड़ी नफ़्स जी इज़त ऐं एतिराम पण हुए थो, उनखे किराइणो रोज़ अची हिन वटि रोज़ो रखे त चए आउं उनजो रोज़ो रखां थो। मतिलबु इस्लाम ते ई ॾसें जाई इज़त कयो, सदको ख़ैरात इन लेवल जो कढो जे सीधो हथु सदको ॾिए थो, अवरो हथु न ॾिसी सघे। त हिन सुवाल में जेको तरीक़ो ॾसे में आयो आहे त इन लेवल ते जे पाण फिदियो ॾींदासीं त इहो फिदियो न आहे। आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।